अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी धरती ते केतिरा ई सूफ़ी बुज़ुर्ग पैदा थिया, पर जंहिं शाइर इश्क सच ऐं आज़ादी जो पैगाम बेखौफ़ थी ॾिनो उहो हो सचल सरमस्त। अॼु असीं अव्हांखे वठी हलंदासीं सिंध जे उन दरवेश शाइर जी ज़िंदगी ॾांहुं जंहिं हक़ ते ॻाल्हाइण में कंहिंखां बि कॾहिं न डिॼो। सचल सरमस्त जो असल नालो अब्दुल वहाब हो। वो 1739 ईस्वी में सिंध जे शहर दरबेलो खैरपुर में पैदा थियो। सचल सरमस्त मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग ख्वाजा अब्दुल हक फारूकी जो पोटो हो। नंढपण खां ई सचल में रूहानियत, इल्म ऐं फ़िक्र जा आसार नज़र ईंदा हुआ। सचल सरमस्त के इब्तिदाई तालीम संदसि चाचे ख्वाजा अब्दुल हक सानी खां मिली। हुन कुरान, हदीस, फ़क़ह, तसव्वुफ़ ऐं फ़लसफ़े जो गहरो मुतालो कयो। पर सचल सिर्फ़ किताबी आलिम न हो, वो दिल जो आलिम हो। सचल सरमस्त जी दरवेशी ज़िंदगी सचल सरमस्त दुनिया जी लालच खां परे रहियो। हुन न दौलत जी ख़्वाहिश कई ऐं न ई वरी शोहरत जी। हू चवंदो हो सच चवण ई इबादत आहे। सचल मज़हब, ज़ात ऐं फ़िरक़नि खां मथां थी इंसानियत, मोहब्बत ऐं सचाई जो दर्स ॾींदो हो। सचल सरमस्त खे सिंध जो सभ खां घण ॿोली शाइर चयो वञे थो। हुन तक़रीबन 7 ॿोलियुनि में शाइरी कई, जिन में सिंधी, सराइकी, उर्दू, फ़ारसी, अरबी, पंजाबी, हिंदी हुयूं। सचल जी शाइरी जो मरकज़ इश्क इलाही, वहदतुल वजूद, इंसान जी आज़ादी, नफ्स जी सुञाणप। सचल सरमस्त पंहिंजे दौर में रिवायती मौलवी ऐं हुक्मराननि खे सख़्तु नापसंद हो, छो त हू बेखौफ़ थी सच ॻाल्हाईंदो हो। कॾहिं कॾहिं खेसि काफ़िर बि चयो वियो, पर सचल हर इल्ज़ाम खे ख़ामोशी सां क़बूल कंदो रहियो। सचल सरमस्त जो कलाम अॼु बि ज़िंदा आहे। जो ॻोल्हे सच सो पाण खे सुञाणे। सचल चवंदो हो त ख़ुदा खे ॿाहिरि न ॻोल्हो, ख़ुदा तव्हांजे अंदरि आहे। सचल सरमस्त 1829 ईस्वीअ में हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। संदसि मज़ार दरबेलो खैरपुर में मौजूदु आहे, जिते अॼु बि हज़ारे अक़ीदतमंद हाज़िरी भरीनि था। दोस्तों उम्मीद त तव्हांखे असांजी अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।